दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि गैस जो बिल पंहिंजी जेस कैश सिम तां कीअं पियारिजे। तव्हांखे शहर वञण जी बि ज़रूरत न आहे, कंहिं दुकान ते वञण जी ज़रूरत न आहे। पंहिंजी मोबाइल मां तव्हां गैस जो बिल पियारे सघो था। काफ़ी सारे दोस्तनि खे ख़बर न आहे त गैस जो बिल पंहिंजी मोबाइल तां कीअं पियारियो वञे। इन लाइ सिर्फ़ु तव्हांजो जेस कैश या वरी ईज़ी पैसा ते अकाउंट हुजे। उन खां पोइ पंहिंजे गैस जो बिल जो जेको पनो आहे उन में 3 हंधनि ते कस्टमर नंबर लिखियलु हूंदो आहे। उहो कस्टमर नंबर उन दोस्त जो आहे जंहिंजो गैस जो बिल आहे, जंहिंजे नाले सां गैस जो बिल आहे उनजो ई कस्टमर नंबर हूंदो आहे। त उन जे लाइ तव्हांखे पंहिंजो ईज़ी पैसा हुजे या वरी जेस कैश अकाउंट त तव्हां उन में वञो। तव्हां एप्लीकेशन तां बि वञी सघो था, तव्हां वरी माना मेन्यू तां वञी सघो था। त असां हिते तव्हांखे मेन्यू मां बिल्कुलु आसान तरीक़ो ॾसूं था। जंहिं दोस्त जो ईज़ी पैसा आहे पर उनखे एंड्रॉइड मोबाइल, वॾी मोबाइल उनखे न आहे, टच जेका मोबाइल आहे, त उहो पंहिंजी नंढी मोबाइल ते बि ईज़ी पैसा अकाउंट ते थी सघे थो। इनजे करे तव्हांखे भली नंढी मोबाइल बि हुजे, तव्हां पंहिंजे मेन्यू में अचो। मेन्यू ही आहे स्टार 786#। इनखे माना पंहिंजो मेन्यू चइबो आहे। इन में तव्हां अचो। उन खां पोइ मां जेस सिम ते जेको आहे हिनखे डायल कयां थो। मुंहिंजो जेस सिम जो अकाउंट आहे, ठीकु आहे। त इनखे असां हिते हाणे ॾिसो तव्हां, ही मेन्यू में ऑप्शन आहिनि माना घणनि ताईं आहिनि, जो 9 ताईं, ठीकु आहे। त असांखे छा आहे करिणो, गैस जो बिल पियारणो आहे। तव्हां ॾिसो नंबर 2 ते पे बिल्स लिखियलु आहे। तव्हांखे पे बिल्स ते अचिणो आहे। इनजे करे 2 लिखी सेंड कयो। हाणे ॾिसो तव्हांजे सभु बिल माना ईंदा। तव्हां कंहिंजो बिल पियारणो, बिजली जो बिल बि आहे, गैस जो बिल बि आहे, पाणी जो बिल बि आहे, ऐं टेलीफोन जो बिल बि आहे, इंटरनेट जो बि आहे। अहिड़ी तरह सां तव्हांखे हेठि जेके बि नज़र अचनि था इहे बिल तव्हां माना हिन मां पियारे सघो था पंहिंजी जेस कैश अकाउंट मां। त असांखे वरी बि 2 सिलेक्ट करिणो आहे, छो जो असांखे गैस जो बिल आहे। हिते 2 लिखी वरी सेंड कयो। हाणे हिते छा आहे तव्हां ॾिसो SSGC, ठीकु आहे। इन जो मतिलबु हूंदो आहे सुई सदरन गैस कंपनी। SSGC जेका आहे इन जो मतिलबु आहे सुई सदरन गैस कंपनी, ठीकु आहे। त माना हे गैस जो आहे। असांखे इन में सुई सदरन गैस कंपनी जेको आहे इन ते अचिणो आहे। इन लाइ 1 लिखी सेंड कयो। मां तव्हांखे चयोमि न त तव्हांजो जेको गैस जो बिल जो पनो आहे उन में 3 हंधनि ते लिखियलु हूंदो आहे त कस्टमर नंबर, ठीकु आहे। हाणे तव्हांखे स्क्रीन ते बि शो थिए थो। हाणे हिते तव्हांखे जिते पेंसिल जो निशान आहे, ॻाढ़ी पेंसिल जो जेको निशान आहे, 3 हंधनि ते आहे, ठीकु आहे। तव्हां ख़्यालु कयो तव्हांजो जेको गैस जो बिल आहे उन ते 3 हंधनि ते पंहिंजो माना अहिड़ो कस्टमर नंबर इन्हनि जायुनि ते हूंदो आहे। जिते हाणे हिते तव्हां ॾिसो था मथे निशान आयल आहे, कस्टमर नंबर साइड में लिखियलु आहे, तव्हांजो इहो पंहिंजो नंबर आहे गैस जो। त तव्हांखे इहे माना 3 हंधनि तां को बि खणो, छो जो इहो साॻियो ई आहे। त तव्हांखे उहो माना लिखिणो आहे। हाणे हिते अची पंहिंजो उहो नंबर लिखो। मां नंबर लिखी वठां पंहिंजो। ठीकु आहे। हे नंबर आहे 10 डिजिट्स जो हूंदो आहे, ठीकु आहे। 10 जेको आहे सो अंगनि जो हूंदो आहे पंहिंजो हे। इनखे हाणे वरी असां लिखियो आहे पूरो। हाणे हिनखे सेंड कंदासीं। कनेक्शन फेल्ड थी वियो यार। हाणे हिन जो मतिलबु छा आहे, असांखे वरी साॻियो ई पंहिंजो डायल करे साॻी जाइ ते अचिणो पवंदो वरी वराए। असां शायदि देरि कईसीं, इनजे करे साॻी जाइ ते अचिणो आहे। तव्हांखे जेको आहे सो तकलीफ़ मिली वई, पर असां साॻी तरह सां तकिड़ो ई हिते असां पहुचूं था। साॻी तरह सां ॾिसो तव्हां ॾिसंदा हलो, ॾिसो सोलो आहे। असां लाइ त सोलो आहे, छो जो असांखे ख़बर आहे साॻी ॾिसो जाइ ते अची वियासीं। तकड़ि में हाणे हिते नंबर लिखूं असां।
ॾिसो अहिड़ो हीअं नंबर तव्हां 10 डिजिट्स जो लिखी हुनखे सेंड कंदो, जेको लिखियलु हूंदो तव्हां ॾे। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, हीअ ॾिसो गैस जो बिल आहे असांॾे पंहिंजो 4050 रुपया। ठीकु आहे, हीअ असांजो नंबर आहे न, त 4050 रुपया आयो आहे असांजो बिल। हुन खां पोइ हेठि जेको आहे हे 3970 आहे, पर लेट फीस थी वई आहे, हिनजे करे हाणे असांखे बिल भरिणो आहे 4050 रुपया। त अहिड़ी तरह सां तव्हां पंहिंजो हाणे हिते पंहिंजी एम पिन जेका आहे, पंहिंजी जे कैश अकाउंट जेका तव्हांजी एम पिन हूंदी उहा हिते लिखंदव, हुन खां पोइ सेंड कंदव तव्हांजे अकाउंट मां। जेको बि तव्हांजे गैस जो बिल आयो हूंदो ओतिरा पैसा मां तव्हांजा कटिया वेंदा। हे त मूं ॾिस 4050, जेकॾहिं तव्हां घटि हूंदो त बि ओतिरा पैसा वेंदा, जेकॾहिं वधीक हूंदो त वरी उहे पैसा वेंदा। ठीकु आहे, त असां हिन मां तव्हांखे इहो बि माना फ़ाइदो आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजो चेक कयो सिर्फ़ु त असांखे घणो आयो आहे, जेको गैस जो बिल आहे उहो पने ते घणो लिखियलु आहे ऐं हिते घणो लिखियलु आहे। पंहिंजो हीअं जीअं असां चेक कयोसीं मोबाइल में, त बि तव्हांखे सेम ईंदो, जेको पने ते हूंदो उहो ई हेॾे ईंदो तव्हां ॾे। ठीकु आहे, त अहिड़ी तरह सां तव्हां माना हितां हाणे तव्हां पंहिंजो गैस जो बिल पियारे सघो था। अॼु जो वीडियो असीं ताईं, इनशाला जेको आहे सो वरी कंहिं ॿिए वीडियो में मिलंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजी सपोर्ट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो।